अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो असांजो टॉपिक आहे उहो आहे अब्दुल करीम गदाई। त दोस्तों अब्दुल करीम गदाई वल्द बिजार खान लाशारी जो जनम ज़िला जैकबाद में थियो। गदाई जी शाइरी सिंध जे ॾुतड़ियल ऐं पीढ़ियल अवाम जी शाइरी आहे। गदाई जी शाइरी में मुल्की हालतनि जो भरपूर अक्स मिले थो। कुड़मियुनि हारियनि ऐं पोरियतनि खे ख़बरदार कंदे चवे थो, ख़बरदार हारी जा भोतार आया, पुराणा शिकारी खणी ॼार आया। मौजूदा दौर में गदाई जी शाइरी जी अहमियत अञा बि वधी वई आहे। गदाई मुकम्मल तौर अवामी शाइर आहे। गदाई मरूम जी शाइरीअ में सच सदाकत जा जरकंदड़ जोहर नुमाया तौर नज़र अचनि था। अब्दुल करीम गदाई जी शाइरी जो मजमूओ साणी जा सूर, पखड़ा ऐं पांवार, पैमाने ते पैमानो मशहूर आहिनि। दोस्तों अब्दुल करीम गदाई जेको हो उहो हिकु तरक़ी पसंद शाइर हो। उन्हनि जी अगरि असां ज़िंदगी ते वधीक नज़र फेरायूं त गदाई पंहिंजी जवानी खां पीरी ताईं जेकी कुझु ॾिठो उहो सियासी रियासती जबर हुजे, आलमी साम्राजी ज़ुल्म हुजे या समाजी नाइंसाफ़ी हुजे, गदाई उनखे शाइरीअ में कलम बंदि कयो। संदसि शाइरीअ में तबक़ाती शऊर ऐं मौजूदा निज़ाम जा नुक़सान मौजूदु आहिनि। 1946 में जॾहिं इलेक्शन थी हुई, जॾहिं ब्रिटिश इंडिया हो, त पाण फरमायूं त वरी आई इलेक्शन ऐं वरी ज़रदार निकिरी पिया, छॾे तरह कुलनि ते क़ौम जा पगदार निकिरी पिया, सदाईं जन कयो हारियनि ऐं मज़दूरनि खे बर्बाद, उहे ई क़ौम जा ख़ादिम ऐं ख़िदमतगार निकिरी पिया। दोस्तों इहो इन मां तव्हांखे अंदाज़ो थींदो त कीअं पाण जेको आहे न हिकिड़ी उत्साह पैदा कयो, अवाम में हिकु शऊर पैदा कयो। हू रंग ऐं नसल मज़हबी मतभेद खे निंदे थो। पाण फरमाइनि था त रंग नसल जा ढोंग अजाया, पेट बुखे सभु सांग बणाया, छा गोरे में छा कारे में, साॻियो आहे सटार, बणायो सुख जो को संसार। मज़हब पंहिंजो प्यार गदाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई, जोड़ पई हिकु मालिक जी, सभ में साॻियो यार, बणायो सुख जो को संसार। तो दोस्तों इन मां तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त अब्दुल करीम गदाई जी शाइरी केॾी उत्साह पैदा कंदड़ ऐं केॾी हिकिड़ी माना मौजूदा हालतनि सां ठह कंदड़ आहे। तो दोस्तों उम्मीद आहे त हीउ लेक्चर तव्हांखे सम्झायो हूंदो। वरी मिलंदासीं ॿिए लेक्चर में नए टॉपिक सां गॾु। थैंक यू।